बा फरीद अचण थियो त तफ़सीली कचहरी में हिकिड़ी बात जुम्मन जी ॻाल्हि कई आहे, उहा सोशल मीडिया ज़रिए त अगई जे हवाले सां इहो असां चयोसीं, माना फ़ैसिलो कयोसीं पाण में त सोशल मीडिया ते विषय जे बा जुम्मन जेकी तव्हां ॻाल्हि ॿुधाई वरी ॿुधाइजो मूंखे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़ाहिद भाउ, मूं जेका इहा ॻाल्हि ॾिठी पिए ऐं असां जेतिरे क़दुरु हिन ॻाल्हि खे महसूसु कयो आहे त असांजी सिंध में जेके क़ौमूं रहनि थियूं, ऐं अचां थो क़ौम जे हिसाब सां जीअं पठान आहिनि ऐं दीवान आहिनि, पंजाबी आहिनि, पर इन्हनि मां असां हिते जे कंहिंखे बि पिनर कोन थियो आहे, या चाहे मर्द हुजे, चाहे औरत हुजे, चाहे नंढो ॿारु हुजे, चाहे नंढड़ी नियाणी हुजे। पर असांजे सिंध में असीं जेको ॾिसूं पिया, इन्हनि खां अलावा असांजे सिंध में पोड़े खां वठी ओ नंढे उमिरि ताईं नंढो ॿारु जेको आहे स्कूल जे बजाए उहो बि असां पिनण ॾिठो आहे। ऐं पोड़ियूं मायूं अॻ में पिन थियूं, पर हाणे जवान मायूं ऐं नंढड़ियूं नियाणियूं उहे बि असां पिनण ॾिठियूं आहिनि। इन्हनि में पिनण ते हिराइण में जेको आहे असांखे हिन धंधे सां माना जेको सिस्टम जेको कयो वियो आहे, पिनण ते हिरायो वियो आहे, उहो अवल त असीं इहो सम्झंदासीं त असां मां गैरत ख़तमु थी वई आहे। ऐं त पहिरीं इन्हनि सियासी माण्हुनि खे चवंदुसि जेके लैंड क्रोज़रनि में ऐं एसियुनि में सुता पिया आहिनि, पंहिंजे हिसाब सां असेंबलियुनि में वञनि पिया, पंहिंजे हिसाब सां जहाज़नि में घुमनि पिया, पर उहे ॾिसनि त सिंध में जेको असांजे थी रहियो आहे नाइंसाफ़ी, ऐं असां सिंधी माण्हुनि खे पिनण ते हिरायो आहे। अचूं था बेनज़ीर जा पैसा था जेॾी महिल ॾिसनि त असांजे हज़ारे तइदाद में पोड़ियूं जवान मायूं जेके असां ॾिठियूं आहिनि, टोलनि जा टोला, रक्श जा रक्षा जे माना सरकारी स्कूलनि में अची डिवाइस वारा वेंदा, उन्हनि नियाणियुनि खां जेॾी महिल मोबाइल नंबर था वठनि, ऐं चवां थो बेघर त इहे माण्हू आहिनि जेके असांजी नियाणियुनि खां जेको नंबर था वठनि, उन्हनि मां गैरत वही हली आहे। पर असीं चवंदा असांजे सियासी माण्हुनि मां बि गैरत वही हली आहे, जेको अॼु असांजे वॾनि खे ठहियो, पर नंढड़ी नियाणियुनि खे पिनण ते हिराए छॾियो अथनि। असांजी नियाणियुनि खे असीं हिन समाज में सत क़ुरानी सम्झंदा हुआसीं, अॼु असीं होटलुनि ते वेठा आहियूं, होटलुनि ते वेठा आहियूं, चांहि था पीऊं या मानी था खायूं, असांजी उहा नंढड़ी नियाणी असांजे पेरे पई पए, अलाए नाले माना मूंखे माना टुकर ॾियो, उन नियाणियुनि खे पिनण ते हिराए वियासीं। जे नंढड़ो ॿारु आहे उहो हथु ॿधियो बीठो आहे, पेरनि में चोटियो पियो आहे, त उहो असांखे अलाए नाले ते इहो सिर्फ़ु असांजी वजह इहा आहे त असांजा हुकुमरान जेके नाइल आहिनि, बेघर हुकुमरान आहिनि, जेके असांजी नियाणियुनि खे नंढनि वॾनि खे पिनण ते हिराइनि पिया। असांजा जेको तइलीम तबाह थी वेंदी, सभु कुझु तबाह थी हलियो, ऐं समाज में जेके नौकरियूं कमाइण जा धंधा हुआ उहे सभु खसे विया आहिनि। असांजो ऐं अॼु सुबुह खां वठी जेके पिनण वारियूं जेके ईंदियूं आहिनि, रक्षनि जा रक्षा करे अची हिते पिनंदियूं आहिनि, ऐं वरी जे बेनज़ीर जा पैसा ईंदा आहिनि, असांजा बेघर जेके मर्द आहिनि उहे ईंदा आहिनि, पुछा कंदा आहिनि त बेनज़ीर जा पैसा आया या कोन आया आहिनि, ऐं वरी घर वञी ॿुधाईंदा आहिनि हलो अची विया आहिनि बेनज़ीर जा पैसा। बेघर त उहे आहिनि जेके हथ सां वठी अची पिनाईंदा, ऐं उहे पैसा वठी जेको सो ऐं सुबुह खां वठी जेको नियाणियुनि खे कढियो था छॾीनि, मायुनि खे कढियो था छॾीनि, पाण पट खां ॿधियो जेको होटलुनि ते वेठा आहिनि। अॼु उहे नियाणियूं ऐं उहे पोड़ियूं ॾिसो, या त उन्हनि जे वात मां सफ़ीना निकिरंदी, या त उन जे वात मां ऐं जेको सो इहो मैनपुड़ी निकिरंदी। माना इहे सभु जेके असांजे सिंधी समाज में असांखे पिनण ते मजबूर कयो वियो, ऐं इन पिनण ते हिरायो वियो त सिंधी माण्हू जेके आहिनि गैरतमंद आहिनि, गैरत उन्हनि मां ख़तमु थी वञे। हीअ सदाईं पिनंदा रहनि, ऐं असांजा हुकुमरान सदाईं ऐशियूं कंदा रहनि, ऐं हितां जेके वोट वठी वञी उते वेहंदा। कॾहिं हिन बारे में इन इशू ते ॻाल्हायो अथनि? ऐं चवां थो इन्हनि खे वोट वठण जो को बि हक़ु कोन्हे, ऐं इन्हनि खे इहो नथो सोचिजे त असांजे सिंधी माण्हुनि में केतिरी गैरत हुई, उहा केॾां हुई। अॼु जे कंहिं मस्जिद में वञी जुमे ॾींहुं निमाज़ पढ़ंदो वञे, मस्जिद जे ॿाहिरां सवनि जी तइदाद में नंढियूं वॾियूं पोड़ा वेठा आहिनि। अॻ में पिनंदो हो, को मजबूरी ख़ातिर पिनंदो, को मंडो हूंदो, को सफ़ा पीरसन हूंदो जंहिंमें कमाणी पोच कोन हूंदी। पर अॼु असांजा नंढा वॾा जेके पिनण ते हिराया विया आहिनि, उन्हनि जो ज़िमेदार इहा सिंध जी हुकूमत आहे, सिंध जी जेका गवर्नमेंट आहे, जेके सरकारी इदारा आहिनि, उहे ज़िमेदार आहिनि। हीउ जेको थिए पियो इहो सभु उन्हनि ते इल्ज़ाम लॻंदो। ख़ुदा हिन ते सिंधी माण्हुनि खे थोरो सोचणु खपे ऐं ॻाल्हाइणु खपे। महिरबानी ज़ाहिद भाउ।
तमामु बहितरीनु बात जुम्मन ताईं मौक़ो रखियो आहे। जे असां डॉक्टर GM के कचहरी में वेठा हुआसीं त हुते डॉक्टर GM ॿुधायो त इहो शुरूआति जेकी आहे नवाज़ शरीफ़ जे हुकूमत में 1996 में थी, जंहिंमें हुन ॿिज को ॾिनो ऐं 1000 रुपया ॾिनो। त हमरा उहो मुसलसल ढंढी खां जेको 15 ॾींहं आयो त डॉक्टर पुछियो ख़ैर त रोज़ तूं अचे त पाण धंधा रोज़ी छॾियो, चई साहब 1000 रुपया मिलनि पिया, इन करे बि अचां। त इहा शइ वरी सिंध हुकूमत नोट कई, उन ते असांजी क़ौम खे इन पिननि ते हिराए ॾियो। जॾहिं त बांग्लादेश में अहिड़ा पैसा भत्ता पिया हुआ त उन्हनि जे माण्हुनि जेको आहे पंहिंजे वज़ीर आज़म खे ॿुधायो, उन इन शइ खे रद्द करे ॾियो। उनजो न तव्हां हिननि खे फैक्ट्री खोले ॾियो, हिन खे कारोबार करे ॾियो, हिन खे पिनण ते न हिरायो क़ौम खे। तव्हांजी ॻाल्हि सही आहे, असांजा अञा जेके मुस्तक़बिल हिननि तबाह करे ॾियो आहे, तइलीमी इदारा तबाह लॻा पिया आहिनि। ऐं तमामु बहितरीनु तव्हां मौक़ो रखियो आहे। सिंध जे माण्हुनि खे अर्ज़ु कंदुसि महिरबानी करे पंहिंजी क़ौम सुञाणो, पाण खे सुञाणो ऐं अॻुभरा थी करे अचो, पंहिंजे गैरत में जेके हुआसीं उन सिस्टम में अचो, पोरियो करियो। पठान छो नथा पिननि, पंजाबी छो नथा पिननि, माजर छो कोन था पिननि, या ॿियूं जेके ज़ात क़ौम आहिनि उहे छो नथियूं पिननि, असां छो? असां इन करे असां में उहा शइ ख़तमु थी वई आहे बाहरी ॻाल्हि। त इन खे जेको आहे माना परज़म करे महिनती क़ौम बणिजूं, त पंहिंजा बचनि जो मुस्तक़बिल सवारियूं, तइलीम अचिजूं, इन वॾेरे भोतार ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु हिकु थी आवाज़ उथारियूं। महिरबानी बा जुमन बा फरीद।